जी अल्लाह तोखे बिना हिसाब जे ॾिनो आहे, तूं भी अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾे, ज़कात ॾे। वला तबगिल फसाद फिल अर्ज़, ज़मीन में फसाद न कर। इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, रब फसादन सां मोहब्बत न रखंदो आहे। हकीकत में ही जेको ज़कात नथो ॾे फसादी हो आहे। चोर फसादी ना है, धाड़ेल फसादी ना है, फसादी इन जेके ज़कात नथा ॾियनि। अल्लाह ताला पैसो ॾे, माल मिल्कियत ॾे, तके ख़ैरातूं कयूं, सदका कढूं, ज़कातूं ॾियूं। सुञो माण्हू रुगो परावन हथनि ॾे पियो थो निहारे। साईं जन हकीम हुया, सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान। फरमायूं अला तो हिब्बु अन तकून मिथली, छा तूं इन ॻाल्हि खे पसंदि नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी, मां भी ग़रीब तूं भी ग़रीब। चई न साईं दुआ घुरो, पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो, पैसे खां सवाइ का शइ न आहे। हमरा बरोच को ज़िद करे वेही रहे, त जेसि ताईं दुआ न घुरंदो तेसि ताईं मां न उथंदुसि। साईं जन दुआ घुरी, या अल्लाह साल में जे माल खे वधा। नबी साईं जे हथनि खणण जी देरि हुई। साहबा फरमाइनि था साल में जो माल ईअं पियो वधे क अन मदूद, जीअं कीड़ा माकोड़ा हूंदा आहिनि, ॿिर मां निकिरंदा आहिनि। वाड़े जो दर खोले त ॿकरियूं, रिढूं, उठ, ॾाचियूं, को ॾींहुं का राति ख़ाली न हुजे जो वाड़े में ॼर न हुजे। ॿ टे फर पयूं कनि। नबी साईं जी दुआ आई, मिटीअ में हथ विझे त मिटी बि सोन। पोइ 5 वक़्त जमात सां नमाज़ पढ़ंदो, पोइ 2 वक़्त हलिया वियसि, फजर जी नमाज़, इशा जी नमाज़। माल जे अंदरि ॿाहिरि कर में गाह पठो ॾिनो। अञा जो माल वधियुसि त पोइ 5 ई वक़्त जमायत हली। घर में अलाए वाड़े में पढ़े पियो, अलाए कोन पियो पढ़े, बाक़ी मस्जिद में कोन पियो हुजे। जुमे जे ॾींहुं ईंदो हो बसि। अञा माल वधियो, पोइ मदीने मां निकितो, छो त माल वंद माण्हू त ॻोठ में नथो रही सघे। कॾहिं काछो, कॾहिं कोहिस्तान, कॾहिं कचो, कॾहिं पको, कॾहिं थर, कॾहिं बर। जिथे गाह थिए उते पियो यार पहुचे, जीअं लाडू माण्हू ॾिठा था। जुमो बि हलियो वियुसि। रजब जो महीनो आयो, साईं जन 2 सफ़ीर मोकिलिया, फरमायूं साल बे खां वञो ज़कात वठी। साईं जन जा उहे 2 कासिद निकिता, ॻोल्हे ॻोल्हे अचे यार खे लधऊं जबलनि में। अस्सलामु अलैकुम, वालेकुम सलाम, बाबा ॾियो हाल अहवाल। उन्हनि सफ़ीरनि चयो असां मदीने खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। दुआ बि तो घुराई त अल्लाह ताला पैसो ॾिनो त सदकात कढंदासीं। जो रब खोड़ ॾिनो अथई, 40 ॿकरियुनि ते 1 ॿकरी, 40 रिढनि ते 1 रिढ, 30 ढगियुनि ते 2 सालनि जो गाबो, 5 उठ थियनि त साल जो तोॾो, लख ते 2.5 हज़ार, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया, 40 पती ज़कात ॾे। हमरा जो हिसाब कयो त वॾो धन पियो निकिरे। पोइ शुकारो भरे चई वञ ॼणा, ही ज़कात त कान्हे, ही त चटी आहे। चई हाली हलो, पोइ हिसाब करे मां पाण ईंदुसि साईं जन वटि खणी। जन खे न ॾियणो हूंदो आहे उहो ईअं ई चवंदो आहे त मौली साहब हाली हल, हिसाब कयां सेठ सां, हारनि सां, पोइ उते मदरसे पहुचाईंदुसि। इहा आहे न ॾियण जी निशानी। उन्हनि सफ़ीरनि चयो ठीकु आहे बाबा तूं हिसाब कर। भरिसां वरी ॿियो मुस्लमान हो, 7-8 उठ हुजनि। चयूं भला इन खां ज़कात वठी अचूं। उन वटि आया, चयूं बाबा साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ, त उते ज़कात में पवंदो साल जो तोॾो। चई बाबा तोॾे मूं छा थींदो, ही 7 ई उठ काए। सभु चयो सुभान अल्लाह। साईं जन जो पैगाम खणी आया, उहो रब जो नालो वरितो अथव, मुंहिंजा त न आहिनि, 7 ई काए। हुननि चयो बाबा साल जो तोॾो। चई कयो छा था, कायो त 7 ई उठ, 7 नथा कायो त को जवान उठ त काए वञो, जेको मुंहिंजे महबूब खे कमु त अचे, जंहिंखे को हुजे त को गोश्त त हुजे। सुभान अल्लाह, वॾी दिलि ई बेसां ग़रीबनि। हिन वक़्तु बि दिलि ग़रीबनि खे था। मस्जिद मदरसा में चंदो ॾियण वारा ग़रीब, जलसनि में चंदो ॾियण वारा ये ग़रीब असांजा जमायती दीनदार। वरी मौलाना जो सॾु थिए त कर्ज़ खणी केॾीमहिल लाहौर, केॾीमहिल इस्लामाबाद,
15-15 ॾींहं जवान वेठा आहिनि, सलाम आहे ग़रीब। अल्लाह ताला नबी साईं खे ॿुधाए छॾियो त साल बो फिरी। पोइ जीअं जो इहे सफ़ीर आया, नबी साईं फरमा वई आहे साल बो त बर्बाद थी वियो, साल बो त हलाक थी वियो। पोइ माण्हुनि वञी ॿुधायसि त बाबा पिटजी वई। साईं जन पहिरीं तोखे दुआ कई, तोखे माल थी वियो, हाणे साईं जन बद दुआ कई। पोइ अची ड्रिज थियसि त भेण हाणे माल मरे न। पोइ कुझु ॿकरियूं, कुझु रिढूं, कुझु डुबरियूं ॾाचियूं, फंडो माल साईं जन वटि खाए आयो। साईं जन फरमा बाबा हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। बसि जंहिं यार जे पार खे न सुञातो, उन यार खे कहिड़ो सुञातो। मुंहिंजा माण्हू तो वटि आया तो उन्हनि खे मोटाए छॾियो, हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। वरी बि माफ़ी न पियो वठे। भला चवे हा साईं मुंहिंजी ग़लती आहे, मां माफ़ी थो वठां, न रहंदो आकुरो त वठो था त ठीकु आहे, न त असां हलूं था। ईअं ॾिठा था वॾा माण्हू। बसि इहे आयतूं जेके मां तव्हांजे साम्हूं पढ़ियूं इन जे बारे में अल्लाह साईं फरमायो वमिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़ले। रब फरमायो माण्हुनि मां के माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह सां वाइदो था कनि, रब सां मुआहिदो था कनि। लइन आताना मिन फज़ले, या अल्लाह जेकर तो असांखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत ॾिनई त लनसद्दक़न, असां सदका कढंदासीं, ख़ैरातूं कंदासीं, ज़कातूं ॾींदासीं, मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं। वलनकूनन मिनस्सालिहीन, या अल्लाह रुगो असांखे पैसो ॾे, पोइ ॾिस असांजी सखा कीअं था हातिम ताई वांगुरु नेक ऐं सालिह सखी इंसान बणिजी वञो। फलम्मा आताहुम मिन फज़ल, रब फरमा वरी जंहिं महिल मां माल ॾिनोमांसि, फज़ल जी माना आहे माल। बहरहाल अल्लाह साईं फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़लिही, जंहिं महिल मां उनखे माल ॾिनुमि, पैसो ॾिनुमि त ख़ैरात जी देग टकाइण लाइ ठाही। का मस्जिद को मदरसो त कोन ठाराई, पर ज़कात जेका 40 पती फर्ज़ हुई, लख ते 2.5 हज़ार ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया। बखिलू बे क़ुरान तो फमा उन में भी बुखुल कई, उनखे भी चटी समझाई। वतवल्लू वहुम मोरिज़ून, रब फरमायो पंहिंजे वाइदे तो फिरी वियो। ज़कात जो न ॾींदासीं त नुक़सान कंहिंजो, असांजो पंहिंजो नुक़सान। कारून ज़कात जो इनकार कयो। मूसा अलैहिस्सलाम फरमाए आसिल कमा आसनल्लाहु इलैक। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सौट हुयो, तौरात इंजील जो आलिम हो। मूसा अलैहिस्सलाम फरमाए ओ कारून, जीअं रब तोसां चङाई कई आहे, तूं बि माण्हुनि सां चङाई कर। जीअं अल्लाह तोखे बिना हिसाब जे ॾिनो आहे, तूं बि अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾे, ज़कात ॾे। वला तबगिल फसाद फिल अर्ज़, ज़मीन में फसाद न कर। इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, रब फसादन सां मोहब्बत न रखंदो आहे। हकीकत में ही जेको ज़कात नथो ॾे फसादी हो आहे। चोर फसादी न आहे, धाड़ेल फसादी न आहे, फसादी ईअं जेके ज़कात नथा ॾियनि। ज़कात जी भले में भली जाइ मदरसा, ॻोठ में पाड़े में ग़रीब मिस्कीन आहिनि, उनखे ज़कात ॾियो, ठीकु आहे। को बीमार हुजे ज़कात जे पैसे मां इलाज करायोसि, लटड़ा वठी जो ज़कात जे पैसनि मां, राशन वठी जो। बाक़ी नक़द पैसा ग़रीबनि खे न ॾियो। 50,000 लख रुपया ज़कात जा ॾींदो न, सुभाणे ज़ाले मर्दे उहे मोबाइल वठी। असां तव्हांखे रोकियूं कोन था उन्हनि खां। अस्पताल में वञो, 50,000 10,000 खणी वञो ज़कात जा, उते खोड़ ग़रीब मिस्कीन लाइलाज वीचारनि वटि टेस्ट जे लाइ पैसा कोन्हनि, गोरीअ जे लाइ पैसो।
पर भले में भली जाए ज़कात जी मदरसा अथव ऐं मदरसा हलंदा आहिनि ज़कात सदकात ख़ैरात क़ुर्बान जी खलुनि ते अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह असां हिननि मदरसनि जी ख़िदमत कंदासीं। असांजे आलिमनि मौलाना फज़लुर रहमान साहब त फ़ैसिलो कयो आहे त असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं। हुकूमत खां असां पैसा न वठंदासीं न हुकूमत जे तहत असां मदरसा हलाईंदासीं ऐं पिनंदा आहियूं असां दीनदार वटि। वॾेरो बि दीनदार मदरसे में ज़कात ॾींदो बेदीन ॿियनि खे बि ॼलींदो। ताजर ऐं वापारी बि जेको दीनदार हूंदो मदरसे में ख़ैरात ॾींदो। बेदीन ताजर ॿियनि खे बि ॼलींदो। ऑफिसर भी जेको दीनदार हूंदो वो मदरसे जी ख़िदमत कंदो। बेदीन ऑफिसर ॿियनि खे बि ॼलींदो आहे त मुल्हनि खे न ॾियो हे अयाशूं था कनि। ऐं तव्हां दीनदारनि जे पैसनि जी बरकत आहे जो अल्हम्दुलिल्लाह ही मदरसा हलनि था। लखनि जे तादाद में हर साल हाफ़िज़ ऐं आलिम तैयार पिया थियनि। इंशाअल्लाह ये क़यामत जी सुबुह ताईं तव्हांजो इहो ताउन रहियो, उलमा जी मेहनत रही त इंशाअल्लाह इहो दीन जो सिलसिलो पियो हलंदो। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला इन इदारे की ता क़यामत आबाद फरमाए, इन जे फैज़ की आम ऐं जारी फरमाए। असांजे बच्चनि ऐं न्याणियुनि खे बि रब इहा क़ुरान ऐं हदीस वारी इल्म वारी दौलत नसीब।